नाज़रीन ते ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदासीं। खैरपुर मेडिकल कॉलेज के FCPSV ऐं MCPS कराइण लाइ रजिस्ट्रेशन मिली वई आहे। अवांखे आगाह कयूं पिया कॉलेज ऑफ फिशंस एंड सर्जन्स पाकिस्तान के रजिस्ट्रार अब्दुर्रज़ाक शेख लेटर जारी करे छॾियो आहे, जंहिं बाद कॉलेज के प्रोफेसर लेक्चरर ऐं ॿिए स्टाफ जी में ख़ुशीअ जी लहर छायल। ब्रेकिंग न्यूज़ ऐं अवां सां शेयर कयूं पिया खैरपुर मां। खैरपुर मेडिकल कॉलेज के FCPS ऐं MCPS कराइण लाइ रजिस्ट्रेशन मिली वई आहे। अपडेट मालूम कंदासीं। खैरपुर जो रिपोर्टर शबीर फलियो टेलीफोन लाइन ते मौजूद है। शबीर, आगाह कजो, खैरपुर मेडिकल कॉलेज के FCPS ऐं MCPS कराइण लाइ रजिस्ट्रेशन मिली वई आहे। जी बिल्कुल, तक जान ॾींदा हलूं त खैरपुर मेडिकल कॉलेज के FCPS ऐं SPS ऐं MCPS कराइण लाइ रजिस्ट्रेशन जो आहे मिली वई आहे। ऐं कॉलेज ऑफ फिजिशियन एंड सर्जन्स पाकिस्तान के रजिस्ट्रार अब्दुर्रज़ाक शेख पारां जारी कयल एक लेटर मिलण बाद कॉलेज के स्टाफ ऐं प्रोफेसरन ऐं शागिर्दनि ऐं शहरनि में जो ख़ुशीअ जी लहर छल आहे। पहिरियां बि FCPS लाइ शागिर्द जेकॾहिं मुल्क के मुख़्तलिफ़ इदारनि ॾांहुं वञण ते मजबूर हूंदा हुआ, हाणे जो खैरपुर मेडिकल कॉलेज में ही FCP जो कोर्स करायो वेंदो। ऐं तव्हां ॼाण ॾींदा आहियो त पहिरियां बि जो रजिस्ट्रेशन जे लाइ मसइलो हुयो खैरपुर कॉलेज जे लाइ त रजिस्ट्रेशन हुनजी न पई थी वञे। उन खां पोइ जो शागिर्दनि ऐं सिविल सोसाइटीअ जी जदोजहद खां पोइ उनखे रजिस्ट्रेशन मिली ऐं हिन वक़्तु जो हिनखे ॿी ख़ुशख़बरी मिली आहे। जी ठीक है, वड़ी मेहरबानी शबीर फलियो तफ़सील ॾिनो।